जैन तस्वीर की सजातन सब में परमात्मा है। वो मन में राग द्वेष ईर्ष्या जलन सार पद सब हर शास्त्र कह दो, हर ग्रंथ कह दो, हर टाइम में परमात्मा की तस्वीर है। वो जैसे सब चढ़ता तसी छोड़ था गाल के प्रत्यक्ष सन तो नमन काल सागी गाल तुलसी रामायण में संत तुलसीदास है सिया राम मैं सब जग जाए कराम प्रणाम जो सिया राम मैं सब में श्री राम सीता जी ने बताया सिया राम में सब करो प्रणाम, तू प्रणाम कर, तू नमन कर, तुझे कहो निमन। ये तो निवड़ी आने तो तुझे मेरे पाप आए, मेरा खाई रखा दे तो तुझे मेरे पाप। ये जीव इनमें भी क्यों क्यों जैके स्वर्ण सुंदर जोगन मिलवा, जैके धन दौलत मिल जा, जैके शरीर की सुंदरता मिल गया, उनके अहम थे उन्हें अहम के अंदर समझे न तो वास्तविकता चाहे पर पदों को नहीं रहे तो पल में छाती एक खिन पल में खबर ना छाती तो नहीं एक पल में रंग कुमार राव घंटा राव गुरु नानक देव महाराज रतन कंधे कंधे एक गांव में होता है सदगुरु का जितने भी पहचान उनके हुई ध्येय आ गए नाम को संसार में अच्छे गुरु नानक देव महाराज छा से कार्य वज्र सुन जा गुण गाता घर घर में उनकी सेवा है घर घर में उनकी पूजा है कोई प्राणी कोई बंदो कोई ये तो भाई गुरु नानक में जो माम हुआ मुझे काक हुआ मुझे चाच हुआ मुझे पोपड़ हुआ मुझे भाव पर तने भी दुनिया के हर कोने में गुरु नानक तो नालवा कुछ काल आए कहीं वैद हकीम तबीब इंजीनियर किया विशाल साइंसदान किया पर एडो कोई हिकड़ो नालो मुखे बुधायो जैसे पूरे विश्व में घर घर में नालो गायो पर गुरु नानक में जो नालो मानस तो समझाया हिंदू के घर में तो होंगे ही और केड़ी भी जाती है जो मुसलमान के भी खबर आए तो गुरु नानक का आज गुरु नानक देव महाराज जैसे अंतिम समय जो प्राण जो त्याग करे मैं जो पान के ब्रह्म में लीन कर चले चादर पास में चादर पास सुई गया हर जगह के वातावरण थी वही गुरु नानक देव महाराज आदर्श हिंदू भी आया मुसलमान भी आया क्यों कारण पुस्तक एडी केड़ी उन्हनि करणी कई जो उन्हनि जे पोयां हिंदू मुस्लिम सिख ईसाई पर संस्कृति जेके भी जीवा उन्हनि की श्रद्धा पैदा थी पहिरीं ॻाल्हि त उन्हनि मन में भाव कढी दुनिया की छाजे भाव ऐसी दुनिया जी भाव में असी सतगुरु जे भाव में कोन हलंदासीं साहिब जे भाव में कोन हलंदासीं पर दुनिया जे भाव में तॾहिं त असांजो जेके भी करणियां से बेकार थी वञे हिकु निर्भव रहिया ऐं वरी निर्वैर बि रहिया उन्हनि खे वैर ई ॿ गुण ख़ासि आहे निर्भव भी रहो निर्वैर भी रहो निर्भव रहो
दुनिया के कानन कुन का चीटा कचे का असि उन्हें का निर्भव होता है असाजे जीवन कीअं सुधरे असाजे बेड़ो बहुत सारो मां कीअं पार पड़े असि दुनिया जा ॾिजूं बि था ऐं दुनिया सां ई विरल बि था ऐं हू ॿई ॻाल्हियूं निर्भाव निर्वैर पुलिस जे जीवन में कीअं तो समझ छा सेखारियो नाम जेको नाम जपियो आहे न निर्भव थी त तोखे किथे बि घबराइण जी ज़रूरत कोन्हे पोइ तो स्थिर तेरे घर बैसो हरि जन प्यारे सतगुर तुम्हारे का निर्भव स्थिर फिर कर बैसो पंहिंजे मन तुंहिंजो जेको निजी गिरह तुंहिंजी जेका दिल आहे हृदय आहे पर उते तोखे भउ दुनिया जो भउ दुनियादारी जो भउ ॾिसो केतिरी संगत खे केॾा भउ हूंदा आहिनि भई असांखे ॿार खे स्कूल मोकिलिणो आहे त जल्दी वञिणो आहे गुरू जो भउ त आहे वरी कथा सत्यनारायण जी हर महीने कयूं था पढ़ूं था विर्तू उन में भी ॾेखारियो त जेको अध में पूजा छॾे जेको अध में कार्यक्रम छॾे वञे थो उनखे केॾा नुक़सान आहे कोई असां छा कयूं ॿारनि खे मोकिलियो जे घर में काई पीड़ा थी थी पवे काई तकलीफ़ थी थी पए कंहिं ॿार जे मथां कोई संकट अचे थो पोइ त सभु छॾे थो पोइ कारोबार बि छॾे छॾी उसे भी पुछंदा छो भाई आए कोन छा कया मुंहिंजी पोटी ठीक मुंहिंजी धीउ ठीक कोन्हे सरिस वारो हूंदो भई मुंहिंजी माउ ठीक कोन्हे मुंहिंजी माउ ठीक कोन्हे इन्हनि दुनिया ॻाल्हियुनि जे करे तूं सभु कुझु छॾे थो छॾी सत्संग जे करे मन मर्ज़ी कोन्हे जे पंहिंजो भाग बुलंद करणो आहे जे पंहिंजो कर्म ठाहिणो आहे त बुलंदी खपे जे उहा तुंहिंजे मथां बुलंदी कोन्हे त पोइ तुंहिंजो त व्यर्थ कार्य त गुरु नानक चए थो नाम जपो निर्भय थी किरत करो कमकार बि था असां न नाम जपियो था न किरत कयूं था घर जो कमकार बि नौकरनि जे हवाले नौकरियाणी जे हवाले जे नथियूं अचनि त हार परेशान थी अॻे त ॿिया ई कम करनि पर हाणे त भोजन बि उहे थी ठाहिनि उहे भोजन ठाहे अचे त तुंहिंजी मत उहा ईंदी पोइ तुंहिंजी बुद्धीअ में श्रेष्ठता कोन्हे भले तोखे लॻे थो मां चतुर आहियां मां चालाक आहियां मां सुहिणो सुंदर आहियां मूं में बल आहे पर शास्त्र चए थो उहो थोरी पाईंदा अॻिते तुंहिंजो भविष्य बि नाम जपो कृत करो तुंहिंजो आहे वंड छको गुरु नानक जी एतिरी शिक्षा में है वंड छको माना जेकी तूं कमाई थो जेकी तूं धन कठो करी थो उनखे विराह कल बि ॿुधायो तव्हां वेठा हुन संगत जो कपड़े एसोसिएशन वाला आया असी कोई शुरू करोगे तो असी खुद लखपति आयो करोड़पति आयो मुझे ख्याल में अड़ा भी श्री वैरागर में जो अकेलो धर्मशाला पहलो घर अकेलो ठहे तो बंगलो ठही तो जी पर जंहिंजी धर्म कार्य में जरूरत है वो अकेले नथी ठहे छो खीर पैसा एकल माटी कुंजर चीटी आनंद को बहुना नारे पर नाम तो एक ही मिट्टी में आशी ठहरा एक ही मिट्टी में चीटी ठहरा पर अंजकार चंदा एकल चिंता लाख नंदा तो एक ही चिंता पहले अंदर में वो कई चिंता है एकल चिंता रात अनंता और जो सब आशा है
मथा तो डाटा था टेक के गुरु ग्रंथ साहब के, न कभी डाटा था ऐसा। कई सो महात्मा बेलरू कृष्णनाथ मतो टेकिना को गुरु ग्रंथ साहब के परे नमस्कार करे भले क्या चालू विश्वजन रुमाल की क्या कठिन है, रुमाल के लिए क्या तो महीने जब रुमाल मेरे भी करे थे रुमाल श्रद्धा है तो न कृत्यम का तू श्रद्धा रख तो तुझे क्या पानी पर रखती नामे जब मन में श्रद्धा हुई क्या संत महात्मा हुआ प्रेम हुआ कोई जलन ना कोई नामों प्रत्येक काज पूजा करे तो इसे जो वेश है कलंदर जो वेश किसे किसे जिसको कह चक्के कारा जाए नाम जगह हो क्यों वो जो पत्थर का सीध घबराए जो पर नाम अच्छा से आओ कलंदर के सिवा कर अबदाली वेश ये वजह साई ये वजह परमात्मा आ जावे पर अजीब रूप धारे आवे माये रूप जो पहले तो ने कलंदर में करदार जिको द्वेषन मोक्ष त नामो घबराई दो पर उन्होंने भी उन्हें भगवान लिखो तो भगवान प्रकट की ई गाले समझान से लागू नानक को मेरा देना आगे लो गली गली जाऊंगा
जिते भी आते नाम जी मेहमान सतगुरु जी मेहमान सारे उनका सदा निर्मित और बंद तुझे बता कृपा थी भंडार भरे तो विराट है आओ मतलब दागी थी कि तू जगह इकलो सीख आए लेकिन खजाना केड़ी पंहिंजे अकाउंटेंट खे चए थो कागली खे चए थो भई ॾिस केतिरो खज़ानो आहे मूं वटि केतिरो भंडार अकाउंटेंट लॻी विया सॼो अकाउंट जो हिसाब कढी संस्था सेठ तो वटि हेॾो धन आहे तुंहिंजूं 7 पीढ़ियूं खाई सघे भले कुझु बि न पुछे तूं कंहिंखां पोइ साईं बसि 7 पीढ़ियुनि लाइ पोइ खुटी सके वो न खाती सके 7 पीढ़ियुनि ताईं आए पोइ खुटी सके सेठ की चिंता रही वेदांत तो धिकार असांजे जन्म खे वेदांत चए थो छाजे लाइ जमा थो करे जे पुट सुभातरा आहिनि औलाद सुभातरा त कखनि मां लख असांजे लिए कई मिसाल आहिनि जिन जे वॾनि भींग करे छॾी जिन जे वॾनि कुझु बि कोन ठाहियो नंढा अहिड़ा सुभातरा सामान्या जिन लखनि करोड़नि जा कारोबार ठाहे छॾिया पर अहिड़ा बि मिसाल आहिनि जिन जा वॾा लखे करोड़ जमा करे विया नंढा अहिड़ा कुपात्र थिया जो सभु ख़तम थी विया ताजे ज्ञान कई मिसाल होता है मुझे ज्ञान देला ही है कोई तस्वीर मुझे लेने में अलग तो तू कहने ला जमा करे रहा है कुछ तो विचार तो आगे था पर सीट के पूरा सीट के सत्संग में वेंदर हो सत्संग में आया सत्संग समापत थे तो ने सदगुरु जी चरणन के
साईं मूंखे चिंता लॻी वई आहे। कहिड़ी चिंता लॻी अथई? साईं कुझु ॾींहं थिया आहिनि मूंखे आराम ई नथो थिए। छो भाई? तो सभु कुझु आहे, धन दौलत भी आ, माल स्वाब भी आ, महल मारियूं भी आहिनि, संतान भी थी, छा जी चिंता? साईं मूं जांचा ॾिठो आहे, अकाउंटेंट कंदा 7 पीढ़ियुनि ताईं तुंहिंजो धन हलंदो, तंहिंखां पोइ पुटी संत वारो थी वियो मां। 7 पीढ़ियुनि ताईं तुंहिंजो खज़ानो हलंदो, तंहिंखां पोइ तोखे चिंता लॻी पई आहे। पर संतनि सम्झो हिनखे सम्झायो अथई, सम्झंदा कोन। बस इहे ई त कमी आहे असांखे। असांखे सम्झाइण, असांखे शिक्षा, असांखे दीक्षा नथी वणे। जे कंहिंखे सम्झायो त गुरू असांखे सम्झाए, पर असांजो मन अटकियो पियो आहे, व्यर्थ जेकी चवंदी। का ॻाल्हि यादि अचे, अॼु नथा कयो, सुभाणे कंदासीं, परीहं कंदासीं, ॾींहं ते ॾींहुं ठाहींदासीं। भाई कार्तिक मास अमावस्या को पहिरियों वठे के थोड़ी सुस्ती थींदी आहे, पोइ ईंदासीं, चौथी सुस्ती थी करता रखना। अरे सो तव्हांजे साम्हूं त कोई टाइम जी पाबंदी कोन्हे, पर जंहिंखे प्रवचन करणो आहे, जंहिंखे कुझु ॻाल्हाइणो आहे, ॿुधाइणो आहे, हुनजी भले कहिड़ी बि हालत हुजे, हुनखे समय ते विहणो आहे। जे वरी वो विहण वारो 5 मिंट लेट साईं देर सां वेठा हो, वाह बेटा तूं पंहिंजे कर्मनि में चिठो त खोल त तूं छा थो करीं। असीं नारो केॾा था कयूं? गुरु दरबार जो लाड़ो, सत्संग जो लाड़ो, नाम जपण जो लाड़ो छॾे असीं मौज मस्ती में वञनि था। उन्हनि मौज मस्ती सभु त्यागे छॾे। ईअं कोन पातो आहे परमात्मा खे। असां त ॾाढो कंदो आहियूं। साईं धने ते कृपा थी वई, कटु मां कटु थी, नामे ते कृपा थी, पाण भॻवान कारीगर बणिजो, हुनजी जॻह ठाही, मुंहिंजी बि ठाहियो, पर नामो हलियो कीअं इहो कोन थो ॾिसी। धनो हलियो कीअं इहो कोन थो ॾिसी। भॻत कीअं हलिया इहो कोन थो ॾिसी। उते त पहिरीं ॻाल्हि मुंहिंजा घर वारा नाराज़ थी पवंदा, त हुननि खे चइजां उहे तोसां साम थींदा। छाते ॿुधी दृष्टि की आज़ादी? जेके सही ॻाल्हियूं आहिनि, वैद चवनि था, शास्त्र चवनि था, ग्रंथ चवनि था, उहे त तूं खणी वञो। बहुसा सत बहु सिर नथी, पेखे सर्व कंदो, कुझस नाई हरे, नानक नाम। जेकी शास्त्र चवंदा हो मञो, तूं भॻवान खे त मञी थो, इहा ॻाल्हि त तुंहिंजे प्रक्रिया मां ॾिसी सम्झी सघां, पर भॻवान छा थो चवे तूं आहे। तूं गुरूअ खे त मञी थो, साईं मुंहिंजा गुरुदेव आहे, साईं सभु ॼाणो था, वाह कयो आहे, बरार वञा तुंहिंजे सिवा। पर गुरु छा थो चए, उनखे मञण लाइ तयारु कोन्हे, त तुंहिंजो ॿियो केरु सम्झ। सेठ जो पुछो, संत चवंदा भई वीचार कयूं था, पर हाणे ईअं कर, असांजे गांव जे ॿाहिरि, शहर जे ॿाहिरि हिकु कुटिया आहे, जंहिंमें कुझु ग़रीब रहंदा आहिनि, स्त्री पुरुष आहिनि। उन्हनि वीचारनि खे कुझु तकलीफ़ आहे, ॾींहुं खाइनि था त राति कोन्हे, राति खाइनि था त ॾींहुं कोन्हे। तोखे साईं सभु कुझु ॾिनो आहे, कुझु उन्हनि जे घर में ॾेई अचो। साईं ठीकु आहे, जेका तव्हांजी हालत। सेठ आयो, पाण सां गॾु बाज़ारि नौकर बि खयां, गाॾी में कुझु सामान। सेठ चए थो हुनखे त मां साल भर जो सामान ॾेई थो। पहुतो हुते कुटिया ते, आवा भॻा ॿार, हुकुम कयो, अमां सेठ आहे शहर जो,
हिनखे ख़बर पई हिन जी इच्छा थी तव्हांखे कुझु ॾियण छा ॾियण आयो आहे चइसो सीधो सामान आहे अटो आहे दाल आहे चांवर आहे घी आहे चइसि 5 मिंट वियो अंदरि वियो पंहिंजे किचन खे जाचे पूछे चइसि प्यारा असांजे घर में अॼु त खाइण जे लाइ आहे छा थी चवे अॼु त खाइण लाइ आहे सुभाणे बि साईं ॾींदो मूंखे कुझु न अॼु त खाइण लाइ आहे सुभाणे साईं ॾींदो मूंखे कुझु न खपे सेठ पान अथव थो माता मां पंहिंजे मर्ज़ीअ सां ॾियणु थो चाहियां अॼु जो आहे त सुभाणे परीहं हुनजे लाइ रखो मूं चयो न असांखे सभु चाहे मां वठंदुसि त पति ते नाराज़ थी पवंदो गोधन गजधन बाधधन अवर रतन धन काम जब आवे संतोष धन सब धन दूर सब सेठ ॾाढी मिल सकती ई वठी रखो जीअं जो हुन मना कई मिलजुल करण खां पोइ बि न वरिती सेठ खे छो कर मथे ते हथ विभागा हुनखे अॼु जे खाइण जे लाइ त सुभाणे जे लाइ नथो वठे सुभाणे साईं ॾींदो ऐं मूंखे 7 पीढ़ी ताईं आहे त मूंखे चिंता लॻी पई आहे निंड मिटाए छॾी बिना देरि जे संत वटि आयो चरणनि खे की पियो साईं तव्हां मूंखे सही सम्झो जे तव्हां बराबरि चयो आहे त मुंहिंजो मन वक़्तु न बि वञे मां तव्हां प्रत्यक्ष ॾिसी आयो आहियां करे त कंदा करना है जोगी आज कर भावना के कोई
दुर्योधन भगवान
कृष्ण के बंद कर देता है, कैद कर देता है, जो जल के कैद में भगवान कृष्ण मुस्कुराए। ये जो बड़ा भजन था भगवान कृष्ण के प्रकरण था, भगवान कृष्ण बातें बोला दिया। ये आत्मदान था तो भगवान कृष्ण में कोई परिणाम नहीं जब बात एक तो क्या है कि जो भगवान जी के लिए बड़े लगता है, बड़े का विषम का कोई नहीं। सब अक्षर सा निकलो मधुसूदन माधव श्री कृष्ण भगवान ने केवल बलाए, केवल तेज आए, छाछा वो करे हो, देखना वो भी पकड़ना भजिया भगवान कृष्ण के आदर विद्र के घर में आया, विद्राणी और प्रेम हो, विद्र और प्रेम हो, भगवान से सुखी रूपी सुखी गाय की रुकी सुखी का हमारे कोई चंदर होने पेटी भरवान चाकरवा जरूरी है तो सवादी काम हो भजन दाल को भी काफी है नहीं आना दाल जोड़ो ही काफी है पर नहीं काफी है कि दिक्कत आ रही है एक तो हमारी भजन तो चाहते तो माना तब दुर्योधन के पाप कर्म कहते हैं हाल
पर उन्हें चमकीलो पत्थर, चमकीलो पत्थर जिसकी आदत थी कुछ तुम्हें कई बार आनंद जेड़ा फिरा एड़ा घुमा चमक ही चमक आखिर में तेज दुख है उनमें धागो विझी जी असी कोई हार पायो नकलेस पायो या गुरु कृपा जो धागो पायो विझी न पातो आते ही तो दाम चमके पियो घरू कम काजलार किराने की दुकानदार का कुछ सामान रखे दुकानदार जब छो तो न जो अखियों चमक में तेज में हैरान जैसे जी छाप आया है भाई अरे जैसे यार ये बस मिली लियो ये मुखेली ने जैसे तो खपे था आपने फिर आगे सोचो जैसे ये बात ये तो है पर मुख्य पंज से चाव किराने दुकानदार के पंज से चाव देना उन्हें चाकर जी कल जी साय में ऐसा गोबड़े लीधो उन्हें साय में जो दाग लगंदा उन्हें में न चमक हुई दुकान में चमक पैदा कोई भी गिराक अचे तो ॾाढो ख़ुशी सां जेको ख़ुशि थो थिए छो सॼो दुकान चमके कुदरती को जोड़ी आयो मूंखां सामान वठण जो आयो उन जोड़ी ॾिठो त हीरो आहे त अमूल्य हीरो आहे सामान वठी चएसि भाई ई तूं छा लॻायो आहे इंसान में अरे चएसि साईं मूंखे हिकु मछुआरो उहो दाम ॾेई मूंखे वणे मां लॻाए छॾियो आहे चमकियो भई मूंखे ॾींदे तूं छा कंदे चएसि मां बराबरि मूंखे 5 किलो चांवर ॾिना आहिनि पर हाणे मां सौदेबाज़ आहियां दुकानदार आहियां 500 रुपया ॾे त संगीत जेगा सफर तो 500 का खाना 300 रुपया ने सोचो किराने दुकानदार रोज इतने का वठंदा आज नथो वञे सुभाणे वञी वेंदो सुभाणे न वञंदो वरी वञी तो किराने आज 500 ॾिना तीसरे मेरे बड़ा 400 रुपया पंजे से पहले कम कारण सुभाण पर इन समय तुम जो उन्हें सामान तो सचो हीरो पूछे सो ये जीने वो दुकानदार ने तो घना पैसा नहीं देंगे आप जे तुम 5000 भारतीय माओ वो तो 500 मन पे दे 5000 देना तैयार किया जैसे दे जल्दी का उन्हें जो 5000 देना इन फील करी देना उन्हें रात का कुछ जरी कवड़ी भी और न तो समझो मात्र भगवती थी ब्योनी चलो कह जोरी जे कह जो आओ जैसे यार डेढ़ करी मां जमो 500 दिवस है अरे जे तो योरी किरा योरी छिड़क निकली किरा योरी जे तू भी योरी को व्यापारी आयो उन्हें पानी जो मां 5000 दिवस है मजा भाग को क्या 5000 का दे उन्हें जोरी जो हैरान थी मथे पे था ये वाला तो के 500 में मिले थे तू माना तो तुझे जानू है
वो जोई जेतो रे चरिया अवारा तो तुम भाग फिकर आए वो तो सचो हीरो हो लखन में काम तो जय की 500 में नहीं चली तो छात्र जैसे मां चलिए तू चलिए पागल तो तू आई मुख्य तो खबर को नहीं कि हीरो आया काला पर पगड़ा तो की खबर हुई अब आगा 500 में मिले जो मुझे लखी वाला तो वठी को जो मारा पर कर वो जो ये हतम पिटे तो छात्र ती आसान यार हेड़ो अमूल्य जीवन मिलियो आसी इन विषय कारण में विनाय जाती कुछ तो विचार जैसे खबर कोने वो दाली तो कितना खबर आ तो इंसान नहीं तो के खबर आ तो समझदार आई तो के खबर आ तो के अकुल आए तो के खबर आ तो के सियाणप आए तो के खबर आ तो के शुद्ध आए ज्ञान आए तंहिंखां पोइ बि मिटकी पियो तंहिंखां पोइ बि तूं गुरु दर जो त्याग तो कई तो तुंहिंजो कर्म कीअं ठाहे तो ते कृपा की थी आज तुझे निज पोखेला तो खाए पियो जंहिं महिल ख़तमु थियो न पोइ जंहिं महिल धिका खाईंदे पोइ ख़बर पए फिर बि वरी उते ई करे भगत रविदास चए थो बहुत जन्म बिछड़े थे माधव ये जन्म तुम्हारे साईं मां बिटकी बिटकी परेशान थियुसि हाणे त मां सोचे छॾियो आहे त जन्म तुंहिंजे हवाले तोखे सम्झ छो नथी अचे सभु सम्झी थो तॾहिं त संत महात्मा सम्झनि जानी नथी
डॉक्टर देखो सब ॿुधे पियो, सब ॾिसे पियो, ऐं डॉक्टर खे डर जो अखियूं ठार जो कन ख़राब थी चिंता थी कीअं सब ॿुधी पियो। असां कोन ॿुधो आहे त भई कहिड़े रूप सां भॻवान सहाय थिए। सैन्य नाई सां भॻवान कीअं शामिल थियो? सैन्य नाई जो सत्संग में वञण जो नेम, सत्संग खां पोइ सिधो राजा जे घर वेंदो, राजा जी दाढ़ी लाहींदो, जे समय हूंदो त वार बि लाहींदो ऐं राजा की मालिश, अहिड़ी सुठी मालिश कंदो जो राजा जे नस नस जो सूर लही। सेवा केॾी आहे? सेवा जेको सतगुरु की वणे, तुंहिंजे मन मां सेवा न खपे, उनमें तुंहिंजो कल्याण कतई कोन थींदो। इन करे त सम्झाइनि था, पर तूं सम्झी किथे तूं ॿुधंदे सुधंदे कोन आहीं। ॾिसण खां पोइ वेंदो आई केरु तोखे सम्झाए, केरु तोखे खाए। इहो रोज़ जो नेम हूंदो। राजा बदन की मालिश बि कराईंदो, दाढ़ी बि लाराईंदो, भोॻो ईंदो, समय हूंदो त हिकिड़ी ॾींहुं सैनो नाई सुबुह जो सत्संग में वियो आहे, सत्संग में वेठो आहे, एॾी सत्संग में हुनजी रुचि लॻी वई, मतिलबु विसरी वियो त टाइम छा आहे, उनखे त सत्संग चवंदा आहिनि। तुंहिंजो जीवन गुज़री वियो आहे सत्संग ॿुधंदे ॿुधंदे, तंहिंखां पोइ बि तुंहिंजी नज़र घड़िया कोन जीवन बर्बाद। मन के दौलाद में अल्लाह भले तू कुछ भी कारनामा है, कारण ॿुधाए, पर तुंहिंजा सभु विया ड्रग। सत्संग ॿुधण जा गुण आहिनि। सब खां पहिरीं आहे एकाग्रता। आहे असांजे अंदर में एकाग्रता गुज़ार। मां सम्झां थो हर 15-20 मिंट में ध्यान केॾा वेंदो। घर में भी ट्राई कर ध्यान करना बेटा कौन है तो 5 बजे जो टाइम आ सत्संग में ना अन्ना तो टाइम अन्ना संगत आई तो रे अन्ना साईं करे तो देखो फल तो ती खत्म करे छो पहले समय से पहुंच घुमण वञी तो फिल्म ते वञी तो कहा दोरा घरवारी हुनखे भी दरकार ॾींदे, पुटु हूंदो हुनखे भी दरकार ॾींदे, पत्नी हूंदी त घोट खे। हेॾो टाइम थियो आहे अञा वेठा हो, पिक्चर त शुरू थी वई। वाह भई जितां कुझु न आहे मिलणो। ऐं वरी इहे कोन्हे ख़बर कोन्हे तोखे, सभु ख़बर पई, सभु ख़बर पई त इहे 4 कलाक, इहे 5 कलाक, इहे 4 कलाक असांजा व्यर्थ थिया। तंहिंखां पोइ बि शौक़ जेसिताईं इन्हनि मौजुनि खां पंहिंजे मन खे पासे न कंदे, तेसिताईं तुंहिंजो कल्याण कोन। मां तो चवां ग्रंथ था शास्त्र था जे तूं कल्याण चाहे थो त इहे व्यर्थ जा वीचार छॾ, सत्संग जे करे तोखे चवण जी बि ज़रूरत कोन पवंदी, तोखे अरदास कराइण जी ज़रूरत कोन पवंदी। ऑटोमेटिक अॻे न सम्झनि कोई ॿी ॻाल्हि आहे त कंप्यूटराइज़ ज़मानो थी वियो आहे त सम्झ पाण ई थी थो वञे। तूं हिते घर वेठो आहीं, जिते पैसा पहुचाइण चाहिनि थो उते सेकंड में पहुची, पर तोखे इहा सम्झ कोन्हे त सत्संग में केॾो लाभ आहे। सत्संग मां केॾो लाभ आहे। सत्संग में हाज़िरी ॾियण जो हिकु फल थी उहो असांखे ध्यानु छो जो असांजे मथां भउ ऐं बाणियूं चवनि थियूं सतगुरु सेखारे त निर्भाव निर्भय। रोज़ ॿुधी थो, रोज़ ॿुधण खां पोइ बि तुंहिंजे दिमाग़ में पहुची वई त हुनखे छा करणो। जंहिं ॿार खे तुंहिंजे रोज़ सम्झायो ऐं वरी ॾिसो माउ हुजे पीउ हुजे
જે બહાર નતો સમજે તો ચમાટ अंदाज कौन अंदाज जेकी बाहर के घर में पहाड़ी ना होता तो मेरा पहाड़ी ना आवे कौन पहाड़ी ना तन कौन पहाड़ी ना होना चाहिए पहाड़ी ना आए कई माता भेड़ जाते बाहर में पहाड़ी में इसको की विश्वास उते जी ताजो अखर न करे तो बाहर के कीर्ति मारियो उनमें प्यार के साथ बियो जेकॾहिं परिवार जो माण्हू या सारे जो माण्हू कोई जवाब वञणु लॻे करे लक्ष्य खणी वियो तूं भले मारे पूरो करीसि सही उनमें तोखे प्यार ये आसान संत ठीक समझाए ॿुधंदे सुधंदे ॿोड़ो सदाए केरु कंहिंजा कन ठाहे मकरे अल्लाह राम कृष्ण की वेदा बोल किनके बहनी किनके पराई किनके बहनी किनके पराई ये संसार समझाए किनके बहनी किनके पराई किनके मकरे राम कृष्ण की मकरे राम कृष्ण की मेरा भूलो जाए मकरे राम कृष्ण की मेरा भूलो जाए जानी नसीब जानी नसीब आज सैनो सत्संग में वेठो उनकी खबर ही कोन रही कहानी थी मस्त थी सत्संग समाप्त थियो बाहर तो के कुछ सैना अज ॾाढी देर ताईं वेही गए अज राजा जे घर कोन वञूं भाई मूंखां त ॻाल्हि न थी टाइम ॾिठो टाइम ॾाढो थी सैने की भाव थी हाणे राजा हालत ख़राब थी सघे तो नौकरी न लाइ बि सघे ॾाढो स्पीड में तेज डोड़ पार पाए राजा ते राजा तैयार थी सनान पान करे सैन खबरा राजा चए तो भाई सेना जो वरी पियो बेरो आहे छो सेना वारो पियो बेरो चित्रे राजा पकड़ कटोरी तो करे तो ॾाढो काव साईं माफ़ कजो मां सत्संग में वियो देर थी अरे भाई सत्संग में पर तुम ॿियो बेरो छो आ रही साईं खे माफ़ जहिड़ी वई है ज्यों बेरो जो राजा थियो तो सॼो भारत थी वियो ॾिसी तो राजा जो मुंहुं साफ़ ताज़ो तमाम राजन सही ॿुधायो अरे भाई तूं आया मुंहिंजी ॾाढ़ी हथ तूं अहिड़ा हथ घुमाया तो मुंहिंजे शरीर जो सॼो दुख था सम्झ था जंहिंजे शरीर ते भॻवान ही स्पर्शी कृपा स्पर्शी कितनी था सम्झ स्पर्शी कृपा नाम जी कृपा सिमरण जी कृपा भागन वाल की पर किसी का पालन था ताकि गुजार सरदार में साथ में जाए ना तो जुत्ती रखो नहीं चप्पल रखो बुक रखो वापस ही तो सुना रखो बारिश का अल्लाह पर भी दुख पहले नंबर में है
मुझे कमजोरी वाले काम मुझे कमता हो तुम्हारा सैनो आयो थी साईं सच था चलो सैन्य जे जो साईं की भी ख्याल रखे तो मां बाबू कदम न तो जाना मां सत्संग में एटला तो मुझे रूप नजर नहीं पहुंचता है तो रेट घरेलू की मारी तो गोट मारी तो बीचे गुणी दी के गिराज करता है वांदो ही चाहे मुझे घर भी है वैसे छूट तो पहले हम जी कने विचार नहीं हूं लेकिन भगत जो भजन आ दिसी दिसी ही हालत तुझी बेदर्दी भगवान तॾहिं तो बदल जी गया इंसान दृढ़ नाम बनियो डोरी के लगी भगवान साईं तो ये जो नेम निभाता ये भी सेवा करता है तो दान करता यो न तो समझी तो तुझा रास्ता सब उल्टा है वो समझाने का जो तो तेरे रत्ती भर भी असर को नहीं ऐसा है तो ना इंसान समझी कहे पाएगा एक पल जो पतो को नहीं देखा को बेचे बेचे ढेर सीखा जो आंत अखे लगे तो भाई कह के ये जो पतो कौन को भाई ये तो एड़ो तमानो व्हाट्सएप है फेसबुक पे किया वे हलाइन दिसता के बेचारो ते बेचे कि नजर पे अटकन पे बेचे दे वरी के तो साईं काय कोन मिलो न पहुंची कोन सघिया छा साईं डॉक्टर कोन ॿुधाया पहले ॿुधाए कोन पोइ वियासीं पोइ ख़बर पई ख़बर अरे बाबा डॉक्टरनि जे अस्पताल में नाइट ड्यूटी डॉक्टर कनि पिया पंज डॉक्टर आहिनि वेठा आहिनि ऐं किथे वेठा आहिनि कहिड़ो विशेष रूम थींदो आहे जंहिं में छा चवंदा आहिनि आईसीयू छा चवंदा उते वेठा आहिनि डॉक्टर हिकिड़ो चए थो मां बात ॿिनि मिंटनि में थी आयो त ॼण पिया गपशप थिए डॉक्टर ते भाई भी अस्पताल में था पंहिंजी बैरागढ़ मिसाल वठो मां सम्झां थो छा शायदि ग्वालानी सर में भी डॉक्टर जो पंहिंजे घर में छा चङो सनान करे निकिता कपिड़ा पाता अथनि असांखे तो धड़काइजनि था तो ख़बर कोन पई पई दिलि धड़कन जे पई दिलि जे पई या देख करे तो खुद डॉक्टर वरी वेठो असांजो बैरागढ़ जो प्यारो जेके हार्डवेयर जो दुकान छा नालो हूंदो नारी ऐं मां सम्झां थो तव्हां सभिनी खे चओ ख़ुशि मिज़ाज जंहिं बि सत्संग वेंदो तो नचंदो थो कंदो ऐं मां सम्झां थो हर समाज सां हर संसार सां जुड़ियो खिलणो ख़ुशि रहण वारो माण्हू जी कहिड़ी तारीफ़ तव्हांखे ॿुधायां असां त जॾहिं बि हुनखां सामान घुराईंदासीं हार्डवेयर जो ऐं सामान त हेॾा निर्माण कार्य थिया ॾाढो पवंदो बिल खणींदो भाई नारी माल घणा पैसा ॾियनि चवंदो साईं तव्हांजा पैसा छा कंदा त आसीस तॾहिं बेटा घणे जो बिल आहे भाई हिकिड़ो 11,000 कुझु जो बिल आहे नारी घणा पैसा ॾियनि मां छा ॿुधायां तव्हांखे साईं तव्हांजी कृपा ई आहे न न बि ॾियो त कोई चिंता 9,000 ॾियनि ये थोड़ी मुझे हिसाब से मैं उल्टो बुझा कुछ ही जो भले इन्हें समझ मां दुकान बना किराने का भी कुछ जो मोर बिल मोकलेगा भाई 915 रुपए जो बिल आए तो मैं 920 या
तव्हां कोन ॾींदा 915 जो हूंदो त 15 त कॾहिं कोन ॾींदो तोखे पका। पर जेतिरो बिल हुजे मां हुनखे 10 15 20 25 रुपया वधीक ॾींदा। असां वटि 100 रुपया वारो छोकिरो आहे काई नालो थो हुनजे सामान खां सोन न सोन तो तकिए तो याद ना सामान खरीदो गुरुजी 935 रुपये का असां दिया रेट किया बेटा 950। गुरुजी मेरे पास छुट्टे तो है मैं सही तो बोलूँगा ये 15 रुपये बोलने की जरूरत नहीं, ये 15 रुपये तुम्हारे काफी तभी छा का पूछो ॿिए खां पुछण जी ज़रूरत कोन्हे, तूं पाण फ़ैसिलो कर। ॿिए खां फ़ैसिलो त तॾहिं कराइण जॾहिं मौज अचे न, तूं ख़ुदि सोच त मां कीअं थो हलां गुरुद्वारे ते, धर्म ते, सत्संग में, सेवा में, ॾाढो ईअं निकिरंदा घर वञी त ख़बर लॻण घुरिजे त तूं सत्संग मां आयो आहे। घर जे ॿाहिरि हुजे पढ़ाई करियो कॾहिं नौकिरियाणी हूंदी या नूंहुं हूंदी या पुटु हूंदो या धीउ हूंदी रड़ी करे ॻाल्हाईंदी। सत्संग मां थो वञे या युद्ध जे मैदान मां थो वञे, ख़बर पवे त मुंहिंजो घोटु, मुंहिंजो पुटु, मुंहिंजी माउ, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजी भेण, मुंहिंजी माउ सत्संग मां स्वभाव जे सत्संग में वञण खां पोइ बि तो पंहिंजो स्वभाव कोन ठाहियो त पोइ ॻाल्हि कंहिं करे त सत्संग हिनजे लाइ आहे। सत्संग रुगो नचण टुपण लाइ कोन्हे, गुरुजी ॼाणोसीं। सत्संग रुगो गीत ॻाइण जे लाइ कोन्हे, सत्संग रुगो ढोलकूं वॼाइण लाइ कोन्हे, सत्संग रुगो खरताल वॼाइण लाइ कोन्हे, सत्संग शिक्षा ॾियण लाइ, सत्संग समझण जे लाइ त तुंहिंजो जीवन कीअं हलणो हुजे, घर में, घर जे ॿाहिरि, पड़ोसारनि सां तूं मुक़ाबला करे तो साईं फलाणे को पाण ईअं पियो ॻाल्हाए, ठीकु आहे, हुनजो सुभाउ हुन ॻाल्हि पे करेले जो सुभाउ आहे करवट ॾियणु, माखीअ जो सुभाउ आहे माखी ॾियणु, मिठास ॾियणु। तूं छा बणजणु चाहीं थो, करेलो या माखी? मिस्री बणजणु थो चाहीं या करेलो बणजणु चाहीं, तो किसको? गुरु तुंहिंजो उधार कोन कंदो, मथां मुंहिंजो सीन में बि मुंहिंजी पवंदा आहिनि, साईं तव्हां वेठा छाजा वेठा आहिनि, कतई दोलाव में आहे। गुरु तोखे राह ॾसी, तोखे रस्तो ॾसींदो, हलणो तोखे आहे। नाम वरिती पियो वञे त बंधन थोरी थी वियो त तूं जिते बुरा कर्म करे तोखे बचाईंदा न। गुरु तोखे ॿुधाए थो त हीउ रस्तो तुंहिंजो कर, भिटकण तुंहिंजो ग़लति आहे। एकाग्रता पहिरीं कहिड़ो निर्भयता, ॿियो आहे एकाग्रता, माना हिकु चित। तुंहिंजे भरिसां कोई वेही त तोखे ख़बर न पवणु घुरिजे त मुंहिंजे भरिसां केरु वेठो आहे, तोखे सॼे दरबार जी ख़बर पइजी थी वञे, हर कंहिंजे ड्रेस जी ख़बर पइजी वञे। मां त ताजुब खाईंदो आहियां, साईं फलाणे थियनि उहा हिकिड़ी असांजी भेण बढ़िया ड्रेस पाया अचनि, साईं ॾाढो सुठो लॻंदो आहे, सत्संग में पायो है। इहो कोन बात है तो फलाणे जो ध्यान रखो, नाम जपे, नाम देते, पूरो ध्यान में जो सत्संग जेस ताईं एकाग्रता न आई आहे तेस ताईं असां पंहिंजे मन खे न ठाहियो आहे, तेस ताईं असांखे सत्संग लाभ कोन्हे, सत्संग मज़ाक थो रहे। शास्त्र ने तो किथे किथे ॾेखारियो त सत्संग बाथरूम अथव, ॿुधो अथव? सत्संग असांजे लाइ जीवन जे लाइ बाथरूम आहे। जीअं सीउ जी वेंदा आहिनि बाथरूम में पाण खे सजाइण लाइ, सनानु करे साफ़ करण लाइ, जीअं सत्संग तुंहिंजो बाथरूम आहे। तुंहिंजे मन जा विकार सभु दूर थियणु घुरिजनि, तुंहिंजे अंदरि मां वैर भाव दूर थियणु घुरिजे।
सत्संग में वञी जे तूं गुरु आज्ञा जो पालन न सिखे, गुरु जे राग ते न हले, पंहिंजे हिसाब सां हले त तुंहिंजो जीवन कोन ठहंदो, आज़ाद थींदो राग में। पहले तो लिखे गुरु का बचन बसर के नाले जल नहीं डूबे, तस्कर नहीं तेरे वाहन साथे जा। निर्धन कहो दान, अंधले कहो टिक, माँ का दूध जैसे पान। ये माता के बच्चे के बाहर की इच्छा होती है, खाकर खाना बुढ़ बात थी ना, ये तुझे सत्संग आज जी किया जा सकते कुत्ता बाकी गान गणा ये बाकी गणा दिया मजे दिया ना कुछ नाम पे अनाज लगा इकली की बस सही बिला पानी का करो नहीं गणा दिया बाकी गणा दिया चलो जा जिंदन जा मेला कहीं दचण से माना कयो देर अचो सरे अचो अॼु मां हक़ीक़त थो ॿुधायां मुंहिंजे घरां पुछे सुबुह जो मुंहिंजी भेण कहिड़ी इच्छा आहे राति बि ॾाढी देरि थी आहे त सभई ॾींहं देरि थिया पर राति मां सुम्हां पियो त ईअं निरात थी किरी पियो ॼण मूंखे कोई बल पर सतगुरू जी महिर आहे ऐं बि मां त कंदा मुंहिंजे मथां साहिब वेठी संगत जी महिर आहे कृपा आहे मां ताकि वो योग्यता इताने लोग मुझे देखना रहा हूँ अरे लोग कभी ना तब चले हुए तो मुझे के प्रभाव पड़ता बता जैन जी बनबू थे हरू ये सदा माँ दी मोकलाएं जान तो घर रोज जान भले तो मैं फिर मोदी न हो जाए ये बाहर ना रोज तो छुट्टी सीखे वजह फिर के मुझे जो संगत मां ॿुधाईंदो आहियां तव्हांखे तव्हां चिंता न कयो पंहिंजो टाइम रखी कोन वठंदो अरे मुंहिंजी जान संगत अरे मुंहिंजी जान संगत अरे मुंहिंजी जान अरे मुंहिंजी जान अरे मुंहिंजी जान अरे मुंहिंजी अरे मेरी जान गुरु है अरे मेरी जान गुरु है अरे मुझी जान करिया अरे मुझी जान करिया अरे मुझी जान गुरु अरे मुझी जान चंद्रा अरे मुझी जान अरे मुझी जान
ये चार नहीं दो अच्छा कर मतलब मित्रा Jai
शंकर भगवान की जय। नानक देव की जय। श्री चंद्र भगवान की जय। तुम्हारी गत तुम्हें जानी नानक दास सदा पूर्वा। तुम्हारी गत तुम्हें जानी नानक दास। पौड़ी प्रथम लोग सुन के गुरु नानक ने जागत गुरु अमरदास गुरु रामदास सुसाव अर्जन रोज नो सुर श्री राज श्री कृष्ण जी आये जन नित्य सद जाओ। गुरु तेग बहादुर सुमरी कर नानक बहादुर। धन धन दसवां पातशाह गोविंद सिंह मेहरा। धन धन दसवां पातशाह सब ताई होए सो। धन धन दसवां पातशाह सब ताई होए सो। प्यारे पातशाह गुरु ग्रंथ साहिब जी के दर्शन दीदार का ध्यान रखो ना। मात पिता गुरु उनके चरणों का ध्यान कर बोला। चार वैद से शास्त्र पुराण 27 समर्थ की कमाई का ध्यान रख कर बोला। ये लगातार शान जैसा सदगुरु आदान गुरु ओम स्वरूप ब्रह्म रूप निरंकार बोला ना शंकर भगवान। सदगुरु गुरु नानक मेरा गुरु श्री चंद्र भगवान। सदगुरु बाबा जयराम दास और सदगुरु बाबा खिम्या दास साहब। सदगुरु बाबा गोविंद दास साहब। ताने चरण दास प्रेमी प्यारा साथ संगत जब सेवा। शहरवासी शहर का बाहर आया सिख सेवक सेवादारी। मन भावना श्रद्धा विश्वास। कार्तिक भगवान ताने कार्तिक महीने जो नेम निभा रहे हैं गुरु नानक देव महाराज जो सद जो नेम निभा रहे हैं उन्हें आशीष करे विजय सब कार्य रास करे जोत मत जो जगाए जन जाओ ना करें। आया हटायो मेरी नजर खाए। इस तुलसी माता जन्मी कांजा रख्या न्याय निमान स्वाग ने आशीष करे। दीजा दुख दर्द दूर करे स्वाग सुख निकारे सब पशु कान प्रदाव। जीवन तार बख्श तु बख्शनहार अस्यायो में जावा। मेरी नजर लाओ दाता इतना दीजिए जा मैं कुटुंब समाज। मैं भी भूखा ना रहूं संतन भूखा। बाबा मैं भी भूखा ना रहूं संतन भूखा। असी आया से तजे तजे तू नाम भी निसरे। जिते आंदा पे उसे सदाई खैर। चार पर राजा सुख संसार तो चार पर जिंदा भी सुख संसार। देश परदेश रक्षा करना बिल्कुल माफ करना तो आज्ञा पर प्रेरणा तेरा बोला दुनिया देखा जी चरण विद्याम। रख मृदनी राज गुरु गरीब बनवाओ। गुरु नानक नाम शरण कराते वाले सत्संगत काला पर में बोल गुरु नानक देव। दीन दर्द भंजना कट कट ना करना। शरण तुम्हारी आयो नानक के रक्षा। शरण तुम्हारी आयो नानक के। जेता शब्द सागर नीर बया मेरो पाओ डुबदे पत्थर तारे। जीवरागन बराबर तपे भीतर भग
भाग पुराना, तिन हम चरण सरेवे तिन तिन, जिन हर मीठ लगाना। हर हर कृपा धारी मेरे ठाकुर, जिन विच नियंचरी मिलाना। धन धन सतगुर जिन नाम दृढ़ाया, जन नानक तिस गुरबाना। धन धन सतगुर जिन